सिंध सलामत तरफ़ां हिकु ॿियो प्रोजेक्ट डिजिटल सिंधी कंपोज़िंग पेश कजे थो। हिन प्रोजेक्ट जो मक़सदु कॉपीराइट खां आज़ाद मवाद खे ऑनलाइन लाइब्रेरी जी सूरत में आणे सिंध जे क़ीमती ऐं नायाब विरसे खे ख़तमु थियण खां बचाइणु आहे। इन करे सिंध सलामत डिजिटल कंपोज़िशन जो आगाज़ इन उम्मीद सां कजे थो त सिंधी ॿोली जे डिजिटलाइज़ेशन जे असांजे हिन मिशन में तव्हां पिणु पंहिंजो हिसो अटकाए पूरो साथ निभाईंदा। इन प्रोजेक्ट जे खूबियुनि में शामिल आहिनि रजिस्ट्रेशन में आसान, फ़क़ति पंहिंजो नालो लिखो, ईमेल एड्रेस, ऐं पासवर्ड दाख़िल करियो। दरख़्वास्त जी आसान सहूलत पाणमुरादो सिंधी लिखण बगैर इंस्टॉल करण जे लिखण दौरान पाणमुरादो महफ़ूज़ करण जी सहूलत महफ़ूज़ करण में आसान पंहिंजी कयल कंपोज़िशन में तरमीम जी आसानी।